अस्सलामुअलैकुम, मां हकिंजा फातिमा और ॾिसी रहिया आहियो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। गंबर रिपोर्ट। मुरीद हुसैन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान MNA खैरपुर सैयद जावेद अली शाह जिलानी जे फर्ज़ंद वाइस चेयरमैन ज़िला काउंसिल खैरपुर सैयद फ़हद अली शाह जिलानी बरसात जे पाणी जे निकाल लाइ बी पंप स्टेशन जिलानी टंडो मस्ती ऐं सी पंप स्टेशन पपरी पहुची बरसात जे पाणी जे निकाल जो मुआइनो कयो। पंप स्टेशन बंदि पियल खे हलायो ऐं जनरेटर लाइ बैटरी ॾिनियूं ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर ऐं वावड़ा स्कार्प खे हिदायत कई त ॿई पंप स्टेशन्स ॾांहुं स्टाफ हलायो त जीअं बरसात जो पाणी निकाल थी सघे। हुन मौक़े ते सैयद फ़हद अली शाह जिलानी ॻाल्हाईंदे चयो त असां हुन बरसात में ग़रीबनि माण्हुनि खे अकेलो न छॾींदासीं, कोई बि शहर या ॻोठ ॿुॾणु न ॾींदासीं। असां 2022 जे सैलाब में अवाम सां गॾु हुआसीं, हाणे बि आहियूं। पाण हर शहर ॻोठ जी विज़िट करे पाणी निकाल करे रहिया आहिनि, छाकाणि त पीपल्स पार्टी जो मंशूर ग़रीब हारी नारी जी ख़िदमत करणु आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यू मेरान न्यूज़।